नाज़रीन खे अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान खान आमदनी ॾेखारण लाइ पुराणी आदमशुमारी जा अंग अखर इस्तेमाल कया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कूड़ ऐं ग़लत बयाने सां इमरान खान मुआशी तबाही लिकाए रहियो आहे। वज़ीर आज़म साहब कुकड़नि आननि ऐं में सां मईशत बहितर नाहे थींदी। अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। इमरान खान आमदनी ॾेखारण लाइ पुराणे आदमशुमारी जा अंग अखर इस्तेमाल कया आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कूड़ ऐं ग़लत बयाने सां इमरान खान मुआशी तबाही लिकाए रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वज़ीर आज़म साहब कुकड़नि आननि ऐं मेहुनि सां मईशत बहितर नाहे थींदी। इन हवाले सां राब्तो कयो इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान, अव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? नाज़रीन अव्हांखे अपडेट कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान खान आमदनी ॾेखारण लाइ पुराणी आदमशुमारी जा अंग अखर इस्तेमाल कया आहिनि। कूड़ ऐं ग़लत बयानी सां इमरान खान मुआशी तबाही लिकाए रहियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर सां राब्तो कयो आहे। लाइन ते मौजूदु आहे कुर्बान बलोच। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एक दफ़ो ॿीहर वज़ीर इमरान खान के तनक़ीद जो निशानो बणायो आहे ऐं इल्ज़ाम मढ़ियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत फी कस आमदनी के हवाले से जेके अंग अखर ॾेखारिया आहिनि उहे पुराणी आदमशुमारी तहत ॾेखारिया आहिनि, जंहिं सबबि आवाम सां धोखो करण जी कोशिश कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत इमरान खान मुसलसिल कूड़ पियो ॻाल्हाए, ग़लत बयानी पियो करे, जंहिं सबबि हू चाहे थो त जेका मुआशी तबाही मुल्क थी आहे उन ते पर्दो विझी छॾ सघे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त इमरान खान 90 ॾींहनि अंदरि मुल्की मैशत ठीक करण जी दावा कई, पर 1011 ॾींहं थी विया आहिनि पर मुल्क जी मैशत ठीक नाहे थी। इमरान खान कजी बि जेके वादा क़ौम सां कया आहिनि उहे पाड़े न सघिया आहिनि ऐं हमेशह जेके बि उनजी कोताहियूं उनखे परते पोयां लिकाइण जी कोशिशि पियो करे। जी ठीकु आहे कुर्बान बलोच, वरी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।